Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजे सावल सोभारे सां त हिसाब सिधो करे आहे पर हाणे हिन मूमल जो सोच त इन जो छा करणो आहे। पूरा मूमल बाक़ी जिंदगी हिन घर में सड़ंदी। मूमल जो हिन घर में हुजण सां असां सभिनी जे लाइ ख़तरो थी सघे थो। मूमल हाणे ज़हरीली नागिण बणिजी चुकी आहे, कहिड़े वक़्त बि असांखे ॾंगे सघे थी। पूरा जॾहिं असां वटि ज़हर कढण जो फन आहे त पोइ असां ॾंगजण खां डिॼूं छो? मां त चवंदसि सावल हिनखे तलाक ॾेई जान छॾाए। नूर तलाक जी ॻाल्हि अॼु कई अथई, ॿीहर न कजांइ। तलाक ॾियणु शरीयत में जाइज़ आहे, पर मालिक जे अॻियां इहो बुरो अमल आहे उर, जेको मां कॾहिं बि न कंदुसि। ठीकु आहे, पोइ तोखे मूमल जा हक़ उनखे ॾियणा पवंदा। जॾहिं मूमल इन क़ाबिल बणिजी वई त मां उनखे उन जा हक़ ज़रूरु ॾींदुसि। और जेकॾहिं यकीन करे न त मां बेडो ई आहियां। हिन घर में सभिनी जो नफ़रत भरियूं नज़रूं मूंखे जीअण कोन ॾींदियूं। या त मूंखे सज़ा ॾियो या मूंखे बख़्श करे पंहिंजी सफ़ाई पेश करण जो हिकु मौक़ो ॾियो। जेकॾहिं तूं ॾोही आहीं त सावल जी, मुंहिंजी न। जेकॾहिं तोखे माफ़ी घुरणी आहे न त उहा बि तूं सावल खां घुर। माफ़ बि तोखे उहो ई करे सघे थो, मां न। मां केरु थींदी आहियां तोखे माफ़ न करण वारी? सावल त हाणे मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदो। पोइ त तूं पंहिंजी क़िस्मत खे ई चओ, मां तुंहिंजे लाइ कुझु बि नथी करे सघां। अरे बा रुगो ख़्याल बीठो पचाईंदे या को कमकार बि कंदे? अमा इहो ई तो सोचां पियो त छा कयां, कुझु अहिड़ो कयां जो जिंदगी सुकून सां गुज़रे। वाह वाह वाह, ख़ाली सोचण सां जिंदगी सुखी त कोन गुज़रबी। पुफी तो ऐं पुफड़ त सॼी ज़िंदगी पेट पालियो आहे। जेकॾहिं कुझु टारे रखो आहे न त असांखे ही ॾींहं न ॾिसणा पवनि हा। सुरठ सही थी चई, अम्मा ऐं बाबा रुगो पेट पालियो आहे, बाक़ी हिकु टको बि टारे न रखियनि। अबा ॿई सच आहियो, असां सचपच पैसा न टारिया, पर तव्हां ॿिन्हिनि छा गॾु कयो आहे थोरो उहो त ॿुधायो मूंखे। अमा अॻियूं दौर सस्तो हो, ठाहिण वारा ठाहे विया, बाक़ी ही दौर चोट महांगो आहे। असल माण्हू पेट भरे मानी बि नथो खाई सघे, बाक़ी टारे छा रखंदो? अड़े अब्बा, निकम में माण्हू लाइ न सभु दौर साॻिया हूंदा आहिनि। कमायो टको बि कोन, खाओ रुपयो, हाणे इहो किथां ईंदो? पोइ ज़ाहिर आहे माण्हू मजबूर थी पिनंदो, न ॿियो छा कंदो। राणा तूं भले लख पिटका करी, पुफी ऐं पुफड़ पंहिंजा ॾोक ॾे बि न मञींदा त असांखां का ग़लती थी आहे। हा सुरठ, अम्मा ऐं बाबा जेकॾहिं पंहिंजी ग़लती मञनि त फथकी मरनि। ही त चवंदा त असां ॼमण सां ई कमाइण शुरू कयूं आहे ऐं अम्मा ऐं बाबा जे अॻियां मिल्कत या ढेर करे छॾियूं आहे। अड़े अब्बा, तव्हांजो असांखे रुपयो बि न खपे, रुगो पंहिंजो पेट ख़ैर सां पालियो, उहो बसि शुक्र कयूं। करम ख़ान असांजे ज़ख़्मनि ते मरम रखण बदिरां वेतर लूण बुरकी वियो आहे। लूण करम खान जो कम ई आहे ॾंभ ॾियणु, उन मां चङाई जी उमेद रखणी अजायो आहे। ही जेको कुझु थियो आहे न, सभु करम ख़ान जे करे थियो आहे। इन जो पलांद बि करम ख़ान सां ई करणो आहे। हाणे तव्हां सिर्फ़ु इहो सोचियो त इन करम ख़ान जा ॾंद कीअं खटा कजनि। ॾिस, तव्हां हुकुम कयो त असां मरण लाइ बि तयारु आहियूं। मरणो हाणे असांखे न, पर इन करम ख़ान खे पवंदो।
जेसी ताईं इहो ज़हरीलो नांग ज़िंदा आहे न, कॾहिं बि असां सुकून सां रही नथा सघूं। जेकर बचल खान सां दुश्मन न थिए हा न त करम खान खे मुंहुं ॾेई वठूं हा। मूंखे पूरो यकीन आहे त बचल खान ऐं असांजे विच में तमामु जल्द इख़्तिलाफ़ात ख़तम थी वेंदा। अरे सभु बचल खान खां पलांद कोन कंदव। खणी जे बचल खान ई असां ते हमिलो कयो आहे, पर इहो हुनजो हक़ थो बणिजे, छो त माहौल ई अहिड़ो थी वियो आहे। इहो सोचो त इहो माहौल पैदा करण वारो करम खान ई आहे ऐं असुल दुश्मन बि इहो ई करम खान आहे। त पोइ असां बचल खान खां कहिड़ो पलांद कंदासीं? जेकॾहिं पलांद करणो आहे न त करम खान खां करणो आहे। सावल खे ज़हर ॾियारण वारो बि करम खान ई आहे ऐं बोरची खे लालच ॾेई ख़रीद करण वारो बि इहो ई करम खान आहे। इन करे जेको बि हिसाब किताब असांजो ठहे थो उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ करम खान ॾांहुं। हाणे तव्हां सिर्फ़ इहो सोचो त हिन करम खान जो पिलो कीअं कजे। सावला बाबा, हाणे इहा ॻाल्हि सोच त ॾातू ऐं सादिक जे विच में ठा कीअं करायूं? बाबा साईं, ॾातू मामे सादिक जी न्याणीअ जो कातिल आहे ऐं जेसी ताईं मामो सादिक पंहिंजी न्याणीअ जे खून जो पलांद न कंदो उसी ताईं माठ करे कोन वेंदो। सावला बाबा, जे असां में पाण में दुश्मनी वधी वई त असां कमज़ोर थी वेंदासीं ऐं होॾां हू करम खान ऐं सोभारो इन शइ जो फ़ाइदो वठी वेंदा। जेकॾहिं ॾातू ऐं सादिक जे विच में फर्ज़ कयो झेड़ो शुरू थी वियो, छा थो सम्झे अंजाम छा थींदो? बाबा, जे सादिक खणी असां इहो फर्ज़ बि कयूं ॾातूअ खे मारे थो विझे त ॾातूअ जी जेका संगत आहे, जेके ॿिया इलाही हुनजा दोस्त आहिनि, उहे पोइ सादिक खे छॾींदा? बाबा, हिन दुश्मनीअ में बर्बादीअ खां सवाइ असांखे ॿियो कुझु बि न मिलंदो। इन करे ई हर हाल में ॾातू ऐं सादिक जे विच में दुश्मनी ख़तम कराइणी पवंदी। हाणे मूंखे इन जो को हल ॿुधाए सावल। बाबा साईं, हिन दुश्मनीअ खे ख़तम करण लाइ हिकिड़ो ई हल आहे। कहिड़ो? ॾातू मामे सादिक ॾे भलो साईं खणी वञे ऐं उन खां वञी खून बख़्शराए। पर आउं भायां थो त ॾातू ईअं कंदो कोन। बाबा, जॾहिं ॾातू खूनी आहे त ईअं छो न कंदो? ईअं हुनखे करिणो पवंदो। इहो हुनखे असां मंझि रहंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, आउं ॾातू ॾांहुं नियापो कयां थो, तव्हां भले हुन सां ॻाल्हाए ॾिसो। सावल बाबा, तोखे हिकिड़ो ॿियो कमु बि करिणो आहे। हुकुम कयो बाबा साईं। बाबा, जेसि ताईं इहा ॻाल्हि मां ॾातूअ खे मञायां तेसि ताईं तव्हांखे सादिक ते नज़र रखणी पवंदी। बाबा, इहो सादिक त छेड़े लाइ संभरियो थो अचे, पर हुन जो ॾोह बि न आहे। न्याणीअ जो पीउ आहे, हुन सां ज़ुल्म थियल आहे। पर ईअं न थिए जो किथे सादिक ॻाल्हियुनि खां अॻु में ॾातूअ जो कम ई लाहे। मामा सादिक खे रोकणु तमामु मुश्किल कमु आहे बाबा साईं, पर पोइ बि मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि। ॾे ख़बर कहिड़ो सुट मुंहिंजी वियो अथई। अम्मा, बाबे खे काके आसू दे मल सफ़ा मुंझाए विधो आहे। जे करे फुफड़ वरी फूकू न छॾे न त काके आसूदेमल जे घर वञी ॿ टे भींड उछलाए अचजां त वरी असांजी फुफड़ मां जान छुटी पवंदी। फ़कीराणी, सोचां थो पियो त इन लीमी ऐं खबड़ वटि एतिरा पैसा किथां आया जो इन रोलूअ खां जॻह पिया ख़रीद कनि। बाबा, तोखां ई अम्मा खां तो हे चङा आहिनि जो एतिरा पैसा त गॾु करे विया। तव्हां वटि जॻह त छा, हिकिड़ी ॿकरी ख़रीद करण जा बि पैसा न अथव। तोखे चयो कंहिं जो हिननि जे साम्हूं तूं ॻाल्हि कर।
फ़क़ीराणी जेकॾहिं असां गॾु न आहिनि कया ही गॾु कंदा। अड़े है इन लीमे खबड़ वटि ज़हर खाइण जा ई पैसा कोन्हनि जो ज़हर खाई मरनि से हाणे वेठा साईं हे जायूं वठनि मिड़े हिननि जूं फूकूं ॿुध। पुफी सभिनि खे तव्हां पंहिंजो सम्झो आहे छा? माण्हू पंहिंजे पेट खे मुठियूं ॾेई ॿ पैसा टारे रखंदा आहिनि ऐं तव्हां ॿई रुगो खाइण जे पोयां। छोरी असां सदाईं पंहिंजे घरां खाधो आहे, को तुंहिंजो खाधो अथऊं या पिणे ॾाॾे जो खाधो अथऊं जो ये छिती थी पई आहे। बाबा जेकॾहिं कुझु पैसा टारे रखो आहे त तव्हांखे छा थिया? को ॾोह थिया? हिन वक़्तु औलाद जे कम था अचनि हा। हुजनि हा 2-3 लख त मां बि कारोबार कयां हा। ॻाल्हि त ॿुध, असांजो कहिड़ो कारोबार पियो हले? असीं ग़रीब माण्हू पिनण खाइण में पूरा। असांजे वॾनि कारोबार कया सो साईं हाणे असीं बि कंदासीं। सच थी चई फ़क़ीराणी, माण्हू जिन जो माल जिन खे कहिड़ो काल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा बचल खान चयो आहे त तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। अॼु तव्हांखे कीअं बि करे अचिणो आहे। वरी करम खान खे लेटाणे जो प्रोग्राम ठाहियो अथई छा? ख़बर न आहे, मूंखे कुझु बि कोन ॿुधायो अथसि, पर अंदाज़ो आहे त ख़बर ख़ैर जी आहे। ठीकु आहे सांवर, असां शाम ईंदासीं, थोरो कमु आहे, पोइ बचल खान वटि ज़रूरु ईंदासीं। ठीकु आहे, पोइ मूंखे इजाज़त। अलाह भलाई कर। दादू खान, बचल खान जो कहिड़ो कमु थी सघे थो वरी? बचल खान जे कम जो अंदाज़ो लॻाइणु ॾाढो मुश्किल आहे। सोचे हिकिड़ी हलंदासीं ऐं वरी ॿुधाईंदो बि। दादू खान, मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त किथे लीमो ज़बान न खोले वियो हुजे। लीमो भले ज़बान खोले, पर साम्हूं शायदि ही कोन ॾींदो। ऐं जेकॾहिं साम्हूं शायदि न ॾींदो त असांखे कोर्ट बि गुनहगार साबित नथी करे सघे। त पोइ सादिक कई बचल खान असांखे कीअं ॾोही साबित करा? दादू खान, कोर्ट जो मसइलो ॿियो आहे, पर ही बिरादरी आहे, बिरादरी जो मसइलो ॿियो आहे। तूं अजाया वहम दिल में न धार, मालिक भलाई कंदो। अच हलूं, खमीसो ऐं अनवर इंतज़ार में हूंदा। अच। बाबा साईं, छा ही दुश्मनी ख़त्म न थींदी? छो न ख़त्म थी सघे थी, ज़रूर ख़त्म थींदी। असांजो कमु नाहे नफ़रतूं फैलाइण, असां त सॼी ज़िंदगी मोहबतूं वंडियूं आहिनि। सिर्फ़ तुंहिंजे पीउ जे ॾाढाइनि ज़ुल्मनि ऐं नादाननि जो उनखे सबक़ सिखणु ज़रूरी थी वियो हो। उनखे वक़्तु आहे जे हाणे बि सुधरी वञे, तौबा ताइब थिए त रब पाक बंदे जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। ऐं थी सघे थो असां बि उनखे माफ़ करे छॾियूं। असां केरु थींदा आहियूं माफ़ न करण वारा। मूंखे कुझु ॾींहंनि जे लाइ इजाज़त ॾींदो त मां बाबा खां थी अचां? अॻे चकर इजाज़त जो नतीजो तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे वञी ओॾे छा कंदीअं? मां सिर्फ़ु पंहिंजे पीउ खां इहो सवाल करण थी वञा त मुंहिंजो घर बर्बाद करे आख़िर उनखे छा थो मिले? बाबा, इहा इजाज़त तूं पंहिंजे मुड़ुस सांवल खां वठ। ऐं हा, इहा ॻाल्हि बि सोचिजां त ओॾे वेंदीअ त कंहिंसां वेंदी आहे। हितां त तोखे ओॾे छॾण केर बि न हलंदो, ऐं उतां तोखे वठण लाइ वरी केरु ईंदो? अकेलो त तोखे असां छॾींदासीं कोन। तूं कीअं वेंदी आहे? इहो मसइलो तव्हांखे ई हल करणो पवंदो। जेकर मूंखे वञणु ॾींदो त पोइ फ़िलहाल सब्र कर। हिन वक़्तु कुझु छेड़ो वथियलु आहे, रूज ते आहे। सोभारो ऐं असां हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण बि गवारा नथा कयूं। जे रब पाक चाहियो ऐं तुंहिंजे पीउ इहो सोचो त जेको बि मूं कयो आहे उहो ग़लति कयो आहे, त थी सघे थो का फाट निकिरी अचे। हा, बाक़ी हिन वक़्तु ओॾां वञण जा तो लाइ सभु कस बंदि आहिनि। ठीकु आहे बाबा साईं, मां इंतज़ारु कयां थी। मालिक मूं मथां ज़रूरु रहम कंदो।
छो जो मां बेकसूर आहियां। हाणे कम थी वियो पक्को, ख़बर थी इन रोलू पाण चयो आहे त मां ही घर खपायां पियो। हाणे त काको आसूदो मल ऐं फोग फ़कीर बि हिन ॻाल्हि जा गवाह आहिनि। मैं तेरी असल तू गणती न कर। मां सुबुह ही वञी शहर मां दस्तावेज़ वठी उन ते इहा जगह पंहिंजे नाले लिखराए ईंदुसि। ऐं ॿुध, तू रुगो चाहे में नशो मिलाए ॾिजांइ रोलूअ खे, ऐं उन नशे वारी हालत में इन रोलूअ खां उन दस्तावेज़ ते अंगूठो हणाए जाए, मत विसरी वञई। हा, ऐं पोइ उहे कागज़ लिकाए छॾींदासीं ऐं कुझु वक़्तु इंतज़ारु कंदासीं। जेकॾहिं वरी हिन रोलू असां खां जगह ख़ाली कराइण जी ॻाल्हि कई त पोइ उहे कागज़ अची हिन जे मुंहं ते हणंदासीं। चइबो त हाणे हिन घर जा मालिक असां आहियूं। हेॾो सारो हिन घर जो पधर तूं ऐं मां रुगो फुटबॉल खेॾंदासीं। हा हा, छो न, सदाईं परावनि घरनि में रहंदा पिया अचो। हाणे घर पंहिंजो थी वियो त ॿियो छा घुर्जे। मैं तेरी तो वारी ॻाल्हि त इहा सही आहे, पर मूंखे इहो लॻे कोन थो त इहो रोलू एॾो सोलो असांजे घर मां निकिरंदो। रोलू पोइ छा कंदो? हा, जॾहिं लिखत असां वटि हूंदी ऐं फोग फ़कीर काको आसूदो मल इहो बि गवाही ॾींदा त पोइ वरी रोलू छा करे सघंदो ॿुधाए? ही जगह पोइ असांजी हूंदी। इहो कमु अहिड़ो पको कयो आहे जो इन्हनि जी शायदि हाणे असांखे बचाईंदी। हाणे रुगो शहर वञी नशे जूं गोरियूं वठी अच ऐं दस्तावेज़ लिखाए अच, पोइ पक सम्झ त हिन समूरी जगह जा मालिक असां बणिजी वियासीं। मैं तेरी इन ख़ुशीअ में मिठाई थियणु खपे, पर जे हाणे जेसी ताईं मिठाई अचे गुड़ जी खणी चांहि पीआर इन ख़ुशीअ में। मुंहिंजा मिठड़ा मोर मुड़स मिठाइयूं चांहियूं खोड़। बस हे घर पंहिंजो हूंदो पोइ त हिन सॼे पधर में पाण में फुटबॉल खेॾंदासीं। दादू, सादिक तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदो पियो अचे ऐं मां तोखे हमेशा बेगुनाह सम्झंदो पियो अचां। वो त आया बेगुनाह बावल। हाणे बस सॼी ख़बर आहे मूंखे, ख़बर सॼी हक़ीक़त करे वियो आहे। लीमो इन करे ज़बान न पियो खोले त तूं हुनखे भले साईं ते हथ रखायो आहे। हाणे तुंहिंजनि ॻाल्हियुनि ते केर बि एतबार न कंदो ॾातू ख़ान, इहा ॻाल्हि ॿुधी छॾ। बाबा साईं, थी सघे थो इहो ख़बर तव्हां सां कूड़ हणी वियो हुजे। छा थो चए पीराणा? तव्हां सम्झो था त अञा बि माण्हू तव्हां ते एतबार कंदा? वॼाए छॾियो अथव। सच मञण खां एॾो वॾो इनकार। ग़लती थी वई बाबा। ग़लती? हिनखे ग़लती थो चई? मासूम न्याणीअ खे क़त्ल कंदे तोखे थोरी ॻाल्हि बि न आई ऐं चए थो त ग़लती थी वई? बाबा साईं, उन वक़्तु शैतान मुंहिंजे मथां हावी थी वियो। शैतान तुंहिंजे मथां सवार न थियो ॾातू। तूं पाण वॾो शैतान आहीं। शैताननि जो अबू आहीं तूं। ॿियो शैतान ते थो ॾे। बाबा साईं, जेको थियणो हो सो थी वियो। हाणे इन मसइले खे हल कराए वठो। छा कयां मां? ॿुधाए न पीराणा। अरे हिन वक़्तु बि हुन मासूम न्याणीअ जूं चीखूं मुंहिंजे कननि में गूंजनि थियूं। ऐं तूं चए थो त मसइलो हल कराए। हिकु ज़मीन जो मसइलो आहे, जायदाद जो मसइलो आहे, जेको वेही हल कंदासीं। हैफ़ आहे तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगीअ ते, हैफ़ आहे। ठीकु आहे, सादिक त तव्हांखे मारण जे कढो, पर फिलहाल मूं हुनखे रोकियो आहे। बाबा साईं, असां हर पाप पलांद भरे ॾींदासीं, हुन जो हिसाब बि ॾींदासीं। तव्हां ठाह कराए सघो था। मूं वॾी कोशिश कई आहे त ठाह थिए, पर हू मासूम न्याणीअ जो पीउ इहा ॻाल्हि मञण लाइ तयार ई नाहे। चए थो त मां पंहिंजी मासूम न्याणीअ जो पलान कंदुसि।
इहो हुनजी ॻाल्हि कंदे हिरखिन में पइजी वञे थो। चए थो मुंहिंजी न्याणीअ जो ॾोह कहिड़ो ॿुधाए न तूं कहिड़ो ॾोह हुन न्याणीअ जोड़े। तव्हांजी दुश्मनी त सादिक सां ई न, सादिक सां। न्याणीअ कहिड़ो ॾोह कयो? तव्हां छा सम्झी कमु कयो त सादिक जी न्याणी? न, हीअ त बच्चल जी न्याणी ही। बाबा बच्चल करे को थींदी मूंखे। बाबा बच्चल, बाबा बच्चल। अरे सॼे ॻोठ जी न्याणी ही। इज़त ही असांजे ॻोठ जी इज़त। कुझु ॾींहंनि लाइ तव्हां ॿई हिन ॻोठ में नज़र न अचिजो जेसिताईं सादिक सां ॻाल्हाए मां कंहिं ॻाल्हि ताईं पहुचा न, मसइलो हल न कराया। पर जे तव्हां ॿई सादिक जे रुख चढ़ी वियो न त तव्हां ॿिन्ही जूं मोटियूं मोटियूं करे छॾींदो। मोटियूं मोटियूं कम थी वञो। हाली हिन ॻोठ में पंहिंजी शकल न ॾेखारजो मूंखे। ठीकु आहे बाबा, तव्हां कोशिश कयो। तेसिताईं असां सादिक खां दारू कंदासीं। जेकॾहिं तव्हां सादिक जे रुख चढ़ी बि वञो त फौरन पंहिंजा पेर ठाहे निकिरी वञो। ख़बरदार जो हुनजे साम्हूं आया हो। बाबा बचल खान वते तो ठाला ज़ोर भरींदो ऐं मां नथो चाहियां त बाबे बचल खान जो ज़ोर मूं मथां वधी वञे ऐं बाबो बचल खान ठाह जे लाइ मूंखे मजबूर करे विझे। पर मां चाहियां थो त हिन ॾातू ऐं पीराणे जो बिलो कयां, जो त नांग जो कखियल त बची सघे थो पर मुंहिंजो धकियल नथो बची सघे। हो सादिक असां होटल तां जांच करे आया हूं। ॾातू ऐं पीराणो नज़र ई न आया। तॾहिं इहो ॾातू ऐं पीराणो रोज़ नज़र ईंदा ऐं हाणे जॾहिं छेड़े जो इरादो आहे ऐं उन्हनि खे उपट मारण जो इरादो आहे त इहे ॿई ॼणा नज़र ई कोन था अचनि। इहा बि उन्हनि जी क़िस्मत चइबी। आख़िर ज़ालिम जो क़िस्मत केतिरो साथ ॾींदी। अॼु न त सुभाणे असांजे मुंहुं पवंदा ऐं उहो ॾींहुं इन्हीअ ज़ालिम ॾातूअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। हाणे हिननि ॿिन्ही जे मथां टके जी बि रिआयत नाहे करणी। भाउ सादिक किथे ईअं त न आहे ॾातू वारनि खे बचल खान होशियार करे छॾियो हुजे? ईअं बि थी सघे थो, छो त बाबो बचल खान हिकु अमुन पसंद माण्हू आहे, शरीफ माण्हू आहे। हू नथो चाहे त हुनजे राज में हुनजे तर में झेड़ो ऐं फसाद थिए। हू चाहे थो त फ़ैसिलो थी वञे। इन्हीअ करे थी सघे थो ॾातू ऐं पीराणे खे चयो हुजे त कुझु वक़्त जे लाइ पासीरा थी वञो। मता सादिक तां झेड़ो करे विझे, वो पासीरा थी विया हूंदा। मां बि ॾिसां थो त इहो ॾातू ऐं पीराणो केतिरा ॾींहं था लिकनि। भल लिकनि, घणो लिकंदा। अदा तव्हांखे त बचल खान राज़ी करे वेंदो। भली केर बि हुजे, भले बाबो बचल खान छो न हुजे, मां कोन मञींदुसि। छो त हुननि ज़ालिम मुंहिंजी शहीद मुंहिंजी मासूम बेगुनाह न्याणीअ खे हुननि क़त्ल कयो आहे। मुंहिंजो ई वाप
रत सां भरियल आहे। अहिड़ी हालत में कंहिं बि सूरत में कॾहिं बि ठाह नथो करे सघां, न ई ठाह कंदुसि मां। वरी बि होटल ते हलो त चकर ॾेई था अचूं, मता रुली पिनी केॾा फिरी बि उते अचनि। थी सघे थो इहे रोल खोल नूस नूस कंदा, तू वञी होटल ते ईंदा। अल्लाह करे ये होटल ते मिली वञनि, पोइ तव्हां ॾिसजो मूं हुननि जो कहिड़ो असर थो कयां। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी